رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين آمنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله أولئك يرجون رحمة الله والله غفور رحيم يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما ويسألونك ماذا ينفقون قل العفو كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں اڻگڻيا کرم ऐं احسان आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला जिहाद जे फ़र्ज़ हुजण जो हुकुम बयान फरमायो हो. उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व ताला साल जे 12 महीननि मां 4 महीना अहिड़ा आहिनि जिन खे इज़त वारे नाले सां सॾियो आहे. मिन्हा अर्बातुन हुरुम. अल्लाह तबारक व ताला उन्हनि 4 महीननि खे इज़त वारो महीनो सॾियो आहे. उहे कहिड़ा आहिनि? ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम ऐं रजब. 4 महीना. इन्हनि 4 महीननि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला जिहाद खे बि मनो फरमायो. इन्हनि 4 महीननि में जिहाद बि न कयो. हाजे इन्हनि 4 महीननि में मुशरिक या काफ़िर तव्हां जे मथां हमिलो कनि त पोइ दिफ़ा पंहिंजो ज़रूरु कयो. पोइ दिफ़ा में तव्हांखे सभु कुझु करिणो पवंदो. दिफ़ा में लड़ाई बि थींदी, जिहाद बि थींदो. तव्हांखे अॻिलाई करण जी इजाज़त कान्हे. गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो. ऐं इन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व ताला मुस्लमाननि खे तसल्ली ॾींदे बाख़बर कयो हो त इहे काफ़िर तव्हांखे छॾींदा कोन. मतां सम्झो त इहे तव्हांखे आज़ादीअ सां जीअण ॾींदा. वला यज़ालून युक़ातिलूनकुम हत्ता यरुद्दूकुम अन दीनिकुम इन इस्तताऊ. हू तव्हां सां तेसीं ताईं लड़ंदा ईंदा, मुक़ाबिलो कंदा ईंदा, लड़ायूं कंदा ईंदा जेसि ताईं तव्हां ते क़ाबू पाइनि, कंट्रोल हासिलु कनि. पोइ जेसीं ताईं तव्हांखे तव्हांजे दीन इस्लाम तां फेराईंदा न तेसीं तव्हां सां मुक़ाबिला कंदा ईंदा. ऐं तव्हां बि फिरण वारा कोन आहियो. साहबा किराम सां पहिरियों आयतूं अल्लाह तबारक व ताला जॾहिं नाज़िल फरमायूं उन वक़्तु मुख़ातिब पहिरियां उहे साहबी सॻोरा हुआ जेके अक़ीदे ईमान जा पका हुआ, पुख़्ता हुआ. हज़ारों हिसा असां खां मज़बूत आहे. अल्लाह ताला फरमायो तव्हां बि फिरण वारा न आहियो त पोइ छॾींदव उहो बि कोन. इन्हनि लफ़्ज़नि सां क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमाननि खे बाख़बर कयो वियो त यहूदी, नसरानी, मुशरिक ज़िंदगीअ भर तव्हांखे न छॾींदा. कहिड़े बि दौर जा मुस्लमान हुजो, मुक़ाबिला तव्हां सां थींदा. जीअं अॼु बि थियनि था. कॾहिं बर्मा में, कॾहिं फ़लस्तीन में हिन महिल हले पियो त कॾहिं इराक में हुयो, कॾहिं अफ़गानिस्तान में हुयो. इहे मुक़ाबिला जिहाद जी सूरत में हलनि पिया. पोइ अल्लाह तबारक व ताला इन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बयानु फरमाई त हू तव्हांखे इस्लाम तां फेराइणु चाहींदा, मुख़्तलिफ़ हरबा हलाईंदा. कॾहिं जंग मैदान में बीही करे विड़ी मुक़ाबिलो करे तव्हांखे हाराए करे तव्हां ते क़ाबू कंट्रोल हासिलु कंदा. कॾहिं तव्हांखे लालचूं उहिदा, कॾहिं तव्हांखे मनसब जूं लालचूं उहिदनि जूं, कॾहिं तव्हांखे पैसनि जूं, रोटियुनि जूं, नौकरियुनि जूं, कारोबार जूं, तव्हांखे निकाह जूं, औरतुनि ॼण जूं, हर क़िस्म जूं लालचूं ॾेई बि तव्हां ते कंट्रोल करे तव्हांखे अक़ीदे तां फेराइण जी कोशिशि मुकमल कंदा. पर यादि रखो तव्हां मां जेको फिरी वियो, दीन इस्लाम तां जेको फिरी वियो, अल्लाह ताला फरमायो उहो असां वटि मुर्तद आहे. मुर्तद काफ़िर आहे. इहो काफ़िर जेको इस्लाम तां फिरियो आहे मुर्तद, इहो वाजिबुल क़त्ल आहे. उनखे हाणे ज़िंदा छॾण जी इजाज़त कान्हे. छो त इस्लाम हाणे पोइ वरी इस्लाम तां फिरियो आहे, माना इस्लाम सां मज़ाक़ आहे. हिकिड़ो अॻ ई पहिरियां खां ई काफ़िर आहे, मुस्लमान थियो ई न आहे, उनजे लाइ इजाज़त आहे, उन सां रिआयत आहे. उथंदे खां ई मुस्लमान कोन थियो आहे, उन सां जहिड़ो ई कोन्हे, हिसाब ई कोन्हे.
मुक़ाबिलो ई कोन्हे, जंग ई कोन्हे, दीन इस्लाम जी दावत ॾिबी उनखे, पोइ जे इस्लाम में मुस्लमान थी करे इस्लाम में दाख़िल थियो त असांजो भाउ आहे। पर जे नथो थिए त पंहिंजे अक़ीदे ईमान ते रहे, असांजे दीन इस्लाम सां छेड़छाड़ न करे, मुक़ाबिलो न करे, इख़्तिलाफ़ न करे, रुकावट पैदा न करे। पर जे वरी मुस्लमान थी करे पोइ थो फिरे, इहा इस्लाम सां मज़ाक़ आहे, पोइ इहो मुर्तद आहे, पोइ हुनखे मारे छॾिबो, पोइ हुनखे जीअण जो हक़ कोन्हे। उनजा खोड़ सारा मसाइल बयान बि कया विया त मुर्तद जो निकाह ख़तमु थी वेंदो, मुर्तद खे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में कोन पूरबो, मुर्तद जो को वारिस मरी वियो त उनजो मीरास मां हिसो हिनखे कोन मिलंदो। इहे काफ़ी सारा मसइला। ऐं जिथे मुर्तद हथु अची वियो मर्द त हुनखे क़तलु कबो, औरत जेकॾहिं हथु अची वई त पोइ हुनखे ज़िंदगी भर लाइ क़ैद करे छॾिबो, हुनखे मारबो न। इस्लाम इहा रिआयत औरत सां कई आहे। पोइ हाणे अॼोकी आयत जे शुरूआत में अल्लाह तबारक व तआला फरमायो उन्हनि मुस्लमाननि उन दौर जे सहाबा किराम खे तसली ॾींदे, यादि हूंदो तव्हांखे गुज़िरियल राति में बयानु थियो आहे, सहाबा किराम जे तरफ़ खां सवाल थियो, साईं रजब जी पहिरीं तारीख़ हुई कच पक, यकीन हो त जमाअतुल आख़िर जी आख़िरी 3 तारीख़ आहे, जंग थी पई आहे, मुस्लमाननि जे हथां माण्हू मरी पियो आहे, ऐं तव्हां रजब खे इज़त वारनि महीननि में ॻणियो आहे, इन महीने में जेकॾहिं असांजी जंग थी पई पोइ त अलाए छा थींदो। अलाह ताला मना कयो, असांखे जंग थी वई आहे, असांजो गुमान हो त 3 तारीख़ आहे, पर ये पहिरीं रजब जी थी पई आहे, ख़ुदा तो ॼाणे अलाए छा थींदो। अलाह ताला उन जी तसली त ॾिनी, इन्हनि इज़त वारे महीननि में जंग जिहाद करणु मनो आहे, गुनाह आहे, पर हाणे जे थी वियो आहे त माफ़ी बि मिली, पर जंग त सम्झी विड़िया आहे न, जंग जो हुकुम त हुयो न, जिहाद जो हुकुम त हुयो न, हाणे हिननि खे इहो ख़दशो त पोइ सवाबु अलाए मिलंदो अलाए न। अल्लाह ताला जो जेको बि हुकुम आहे उन हुकुम ते अमल करण में सवाबु अलॻि आहे, उन क़ुर्बानी जो नतीजो जेको मिलंदुसि कामयाबी जे सूरत में उहो अलॻि आहे। मसलन मैदान जिहाद में बीही करे लड़णु, उनजो दर्जो ऐं सवाबु वॾो आहे, शहीद थियो त जन्नत में मक़ाम अलॻि मिलंदुसि, उहो अलॻि हिकिड़ो शहादत जो रुतबो आहे। हाणे हिननि साहिबनि सगुरनि खे इहो ख़दशो हो ज़हन में त असां जंग त कई अलाह जे रज़ा ख़ातिर, न त हिन सां असांजो ज़ाती जहिड़ो मुक़ाबिलो त कोन हो, जंग त कई सघो, सवाबु अलाए मिलंदो अलाए न। अल्लाह तबारक व तआला अॼोकी आयत में उन सवाल जो ॼण त जवाबु बयानु फरमायो, इन्नल लज़ीना आमनू वल्लज़ीना हाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह, जिन ईमान आंदो आहे ऐं हिजरत कई अथऊं, मके खां हिजरत करे मदीने हलिया विया मुंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु, वजाहदू फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जिहाद बि कयो अथऊं, उलाइक यरजून रहमत अल्लाह, ऐं उहे अल्लाह जे रहमत खे ॻोल्हनि बि था, अल्लाह जे रज़ा खे ॻोल्हनि बि था। पोइ अल्लाह ताला फरमायो वल्लाहु गफ़ूरुर रहीम, उन्हनि जे लाइ इहो असांजे तरफ़ खां ऐलान आहे त अल्लाह असां उन्हनि जे कमनि कोताहिनि खे माफ़ बि करे छॾींदासीं। अल्लाह ताला बख़्शनार महिरबान आहे। हाणे हिननि खे तसली थी पई उन दौर जे सहाबा किराम खे त असांजे जंग करण में जेका सवाब जी ॻाल्हि हुई बख़्शिश जो थी वई, माफ़ी जो मिली वई, दर्जो बि मिली वियो त सवाब बि थियो, ऐं अल्लाह ताला उन जी साराह बि कई, जिन ईमान आंदो, हिजरत कई, जिहाद कयूं, अल्लाह जी रहमत जा तलबगार बि आहिनि, माफ़ी आहे उन जे लाइ। ऐं सहाबा किराम जी 4 सिफ़तूं हुयूं, ईमान बि हुयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हिजरत बि कई हुयूं मके खां मदीने जे तरफ़, ऐं वरी जिहाद में बि शरीक हुया, ऐं जिहाद में शरीक बि सिर्फ़ु अल्लाह जे रज़ा लाइ, सवाब हासिल करण लाइ, ख़ुदा तबारक व तआला जे रहमत खे मुतवज्जे करण जे लाइ पिया कनि। अल्लाह जे फरमाए पोइ माफ़ी आहे। हाणे अॼोके हिन दर्स जो मेन उनवान जेको आहे उहो ही आहे, यसअलूनका अनिल ख़म्रि वल मैसिर, रिवायत जे अंदरि ईंदो आहे, जीअं तव्हांखे मालूम आहे त क़ुर पाक जे हर हिकु आयत जे नाज़िल थियण जो को न को सबबु हूंदो आहे, शान नुज़ूल जंहिंखे चइबो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके खां हिजरत कई मदीने जे तरफ़, त मदीने जा माण्हू पहिरियां खां ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुहबत दिलि में रखनि पिया, अंसार। तॾहिं अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां हुकुम थियो त तव्हां ॿिए पासे हेॾे होॾे न वञिजो, पोइ बि इते वञो मदीने में, छो त मदीने जा माण्हू तव्हांखे अॻु ई चाहिनि था। उसूल बि ज़रा दुनिया जो इहो आहे त जेकॾहिं को माण्हू तंग थी पवे त अहिड़नि माण्हुनि वटि वञी करे रहंदो जेके दिली तुर ते चाहींदड़ त हुजनि कम अज़ कम। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने हिजरत करे आया, मदीने में वरी शराब जो वापारु आम जाम हो,
पीतो भी वेंदो हो, खपायो भी वेंदो हो। यमन खां शाम खां वापारी वञी करे वॾे मिक़दार में शराब ख़रीद करे ईंदा हुआ, वरी सॼो साल मदीने में खपाईंदा हुआ, पीअंदा बोया। इहो इब्तिदा इस्लाम खां बि पहिरियां। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत था कनि, इन खां पहिरियां ई मदीने में शराब मुरवे जो आम हो। हर घर में, हर नंढे वॾे माण्हू वटि, ओड़े पके वटि, मर्द औरत वटि खाधे खां पोइ शराब, जीअं असां वटि चांहि अॼु रवाज थी वियो आहे, उते इहो शराब हर जॻह हर घर में पियो हूंदो। पोइ उन दौरान बि के शरीफ़ नफ़्स हस्तियूं अहिड़ियूं हुयूं जेके इब्तिदा इस्लाम खां बि पहिरियां शराब खे विचड़ियल कोन, हथ न लाहींदा। खोड़ सारा साहबी सगोरा अहिड़ा हुया, खोड़ सारा। उन अबू बकर साईं जन ॿियनि ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात बाबरकात बि आहे। थोरे शराब जाइज़ हो त बि हुनजे वेझो कोन विया। हाणे जॾहिं हुज़ूर जन हिजरत करे मदीने में आया, मुफ़स्सिरनि लिखियो आहे त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं चंद कुझु अंसारी साहबी गॾिजी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया। सवाल कयूं, साईं हिते त मदीने में शराब आम आहे ऐं शराब सां गॾु जुआ बि आम आहे। पोइ शराब पीअण सां अकुल बि ख़राब थिए थो ऐं जुआ खेॾण सां माल बि बर्बाद थिए थो। साईं पोइ अव्हांजो छा हुकुम आहे, छा रायो आहे? माना ही सवाल करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इस्लामी कानून मुताबिक़ पुछणु चाहिनि पिया त असां त इस्लाम खां पहिरियां इन्हनि ॻाल्हियुनि में आदी आहियूं, हाणे अव्हांजो अची वियो, हाणे इस्लाम जे कानून मुताबिक़ इन्हनि शयुनि जे बारे में छा हुकुम आहे, इस्लाम छा थो चए? उन वक़्तु क़ुर पाक जो ही आयतूं नाज़िल थियूं, बल्कि हिन आयत जो अधु हिसो। यसअलूनका अनिल ख़म्रि वल मैसिर, सोना नबी तोखां शराब ऐं जुआ जे मुतालिक़ पुछनि था? साईं हा पुछनि था। पोइ साईं मां छा चवां? कुल फ़ीहिमा इस्मुन कबीर, चए न त जुआ खेॾण बि वॾो गुनाह आहे, शराब पीअण बि वॾो गुनाह आहे। ॿई गुनाह जा कम। उहो मनाफ़िउ लिन्नास, पर शराब में काफ़ी सारा माण्हुनि जा फ़ाइदा बि आहिनि। हाणे इस्लाम शराब खे हराम करणु वञे थो, इस्लाम शराब ते मुकमल पाबंदी विझण जे लाइ फ़ैसिलो करणु वञे पियो, पर इस्लाम जो तरीक़ेकार ॾिसो, आहिस्ते आहिस्ते आहिस्ते। साहबनि सगोरनि अची करे पुछो आहे, साईं शराब जे मुतालिक़ छा रायो आहे? अल्लाह तबारक व तआला हुज़ूर जे ज़बानी जवाबु ॾिनो त शराब गुनाह आहे, जुआ बि गुनाह आहे, पर माण्हुनि जो फ़ाइदो अगरचे हिन में आहे। साईं गुनाह कीअं आहे? अवा शराब तव्हां पीओ था, तव्हांजो अकुल ढकिजी थो वञे, पोइ अकुल जे ढकिजण खां पोइ नंढे वॾे जी तमीज़ कान थी रहे, पंहिंजे पराए जो फ़र्क़ु कोन थो रहे, अबे अम्मा जे इज़त एतिराम जो लिहाज़ कोन थो रहे, पंहिंजे पीर मुर्शिद जो उस्ताद जो लिहाज़ कोन थो रहे, घरवारी न्याणी जे फ़र्क़ु ऐं तमीज़ बदतमीज़ीअ में लिहाज़ कोन थो रहे। इहे नुक़सान, एॾा वॾा जो नुक़सान करे वञे माण्हू हिकिड़े शराब जे डुक जे करे, त गुनाह थियो कहिड़े कम जो अकुल ढकिजी वञे, पोइ गुनाह करे वञे, तंहिं करे शराब पीअण ई गुनाह। अलबत्त फ़ाइदा हिन में माण्हुनि जा आहिनि। अल्लाह तबारक व तआला हाणे आहिस्ते आहिस्ते ज़हन साज़ी पियो करे शराब जे मुतालिक़, त शराब गुनाह बि आहे, फ़ाइदा बि आहिनि, गुनाह बि आहे छो त नुक़सान आहिनि, फ़ाइदा बि आहिनि। साईं फ़ाइदा कहिड़ा आहिनि? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अगरि तव्हां वापारु कयो था, तव्हांजो रोज़गार बि हले थो। ॿियो फ़ाइदो इहो आहे, वक़्ती तौर ते तव्हां जॾहिं शराब पीओ था त आर्ज़ी तौर ते बहादुर थी पओ था, जिस्म में तव्हांजे में मस्ती अची थी वञे। इहो बि फ़ाइदो आहे, चहिरो तव्हांजो ॻाढ़ो थी थो वञे। इहो बि फ़ाइदो आहे त रतु तव्हांजे में जोश पैदा थी थो वञे। उहा अलॻि ॻाल्हि आहे त कुझु वक़्त खां पोइ गुर्दा बि ख़तमु, चहिरो बि ख़तमु, रॻूं बि फाटी थियूं पवनि ऐं उनजो औलाद बि चरियो थो पैदा थिए अॻिते हली करे। शराब जो मुसलसल जेको आदी आहे, उनजा नुक़सान एॾा थियनि था अॻिते हली करे। बुज़ुर्गनि बाक़ाइदे तहक़ीक़ सां, साइंसी तहक़ीक़ सां लिखियो आहे त उनजो औलाद अक्सर करे चरियाणो मोगड़ो पैदा थींदो आहे, जेको शराब जो आदी हूंदो आहे। अॻिते हली करे उनजो चहिरो रौनक वारो हुजे न, तब कारो थी वेंदो आहे, सड़ी वेंदो आहे, साह वारियूं रॻूं उन जूं सुकिड़िजी वेंदियूं आहिनि, गुर्दा ऐं फेफड़ा उन जा ॻरी वेंदा आहिनि, छो त हुन में कुझु तेज़ाई हूंदी आहे। बाक़ी आर्ज़ी तौर ते माण्हू कुझु वक़्त खां पोइ, 5-15 ॾींहंनि खां पोइ, साल ॾेढ ॿिनि 5 सालनि ताईं उनखे मस्ती नज़र ईंदी,
चेहरो ॻाढ़ो नज़र ईंदो, बहादुरी दिलेरी नज़र ईंदी, अॻियां वॾो शींहुं हुजेसि न त बि हुन सां मुंहुं ॾींदो, दिमाग़ में रत में अहिड़ो जोश ऐं जज़्बो भरजंदुसि। अल्लाह ताला ॿई ॻाल्हियूं बयानु करे मुस्लमाननि जे दिलि तां शराब जी जेका वॾो दबदबो अहमियत हुई उनखे किरायो, ज़हन साज़ी फरमाई। फ़ाइदो बि आहे, गुनाह बि आहे। पोइ काफ़ी सारनि साहिबनि सगोरनि इन लफ़्ज़नि जे ॿुधण खां पोइ शराब छॾे ॾिनो। कुझु साहिबनि सगोरनि चयो अल्लाह तबारक व तआला ॿई ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि, रुॻो मनो त कोन कयो आहे न शराब न पीओ, तंहिंजे करे माना जेसिताईं अञा मनो न आहे तेसिताईं भले पीओ। चलो कुझु साहिब सगोरा पीअंदा रहिया उन दौर जा मुस्लमान। पोइ अल्लाह तबारक व तआला बयानु कयो वइस्मो मां अकबर में नफ़े मां, यादि रखो जंहिं शइ में हिकिड़ी ई शइ में फ़ाइदो बि हुजे नुक़सान बि हुजे त पोइ यार अकुल वारा माण्हू कम अज़ कम तोरींदा कयो, फ़ाइदो बि आहे नुक़सान बि आहे, तोरियो त फ़ाइदो वधीक या नुक़सान वधीक, जे नुक़सान वधीक हुजे त हुन थोरे फ़ाइदे खे ई छॾे ॾियो। चवंदा आहियूं त अहिड़े सोन खे ई बन ॾे जेको कन छॾे, सोन में फ़ाइदो कोन हूंदो आहे छा? ज़ेवर आहे न, सींगारो आहे, क़ीमती शइ आहे, पर जे एतिरो वज़न अथसि कन थो छिने त पोइ चवंदा हिन फ़ाइदे खे ई छॾे, नुक़सान वॾो आहे। अल्लाह ताला फरमायो वइस्मो मां अकबर में नफ़े मां, शराब जा फ़ाइदा बि तव्हां ॿुधा, नुक़सान बि ॿुधा, पर यादि रखो नुक़सान फ़ाइदे खां घणो आहे। ॻाल्हि एतिरी वाज़े थी वई त गोया के शराब जी अहमियत जंहिंजे दिलि ते उहा किरी पई त माना शराब गुनाह बि आहे, हिन जा नुक़सान कुझु घणा आहिनि। ज़हन साज़ी थी वई। कुझु वक़्त खां पोइ हलंदे हलंदे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु दावत कई सहाबा किराम जी, सभु दावत ते आया, मानी खाधऊं, मानीअ खां पोइ रवाज हुयो हुतां जो शराब पेश कयो वियो, सभिनी शराब प्याली प्याली पीतो, फौरन मगरिब जी अज़ान जो टाइम थियो, अज़ान आई, सभु हली करे नमाज़ जे लाइ तयारु थिया। हिकिड़े साहिब सगोरे खे इमामत जे लाइ अॻियां कयूं। किन किन मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि हज़रत अली सैदनि जो नालो पेश कयो आहे, किन वरी नाले खणण खां सुकूत अख़्तियार कयो आहे, ख़ामोशी। बहरहाल खणी हीअं चइजे हिकिड़े साहिब सगोरे खे अॻियां कयूं त इमामत कराए, नमाज़ पढ़ाए। हाणे शराब जी चस्की सभिनी जी पीतल हुजे, जेको इमाम सगोरो बीठो नमाज़ जे लाइ अल्लाहु अकबर करे सना पढ़ी, सूरत फातिहा पढ़ी, सूरतुल काफ़िरून पढ़णु शुरू कयईं। कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुद वला अना आबिदु मा अबदतुम वला अंतुम आबिदून मा अअबुद। लफ़्ज़ हिकु जहिड़ा, लकुम दीनुकुम वलिय दीन। चस्की शराब जी जो पीतल हुई त उहे लफ़्ज़ अॻिते पोइते थी विया, जंहिंजे करे माना में फ़र्क़ु अची वियो। अल्लाह तबारक व तआला ही आयत नाज़िल फरमाई सूरत निसा जी, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा, ईमान वारो कम अज़ कम एतिरो त कयो नमाज़ जॾहिं पढ़णी हुजे त हुन वक़्तु शराब न पीअंदा कयो। ला तक़रबुस्सलात व अंतुम सुकारा, नमाज़ पढ़णी हुजे त शराब न पीअंदा कयो। माना जो सुहिणो तरीक़ो इहो। ॿियो तरीक़ो आम मुरविज जेको एतिराज़ी हूंदो आहे उहो ई आहे त बाबा जॾहिं शराब पीतल हुजेव तॾहिं नमाज़ जे वेझो ई न वञो। ज़ाहिरी लफ़्ज़नि जो तर्जुमो इहो आहे, शराब पीतल हुजेव त ला तक़रबुस्सलात, नमाज़ जे वेझो न वञो, व अंतुम सुकारा, जॾहिं शराब पीतल हुजे। मक़सदु चवण जो इहो न आहे त शराब आम जाम पीअंदा वठो, पोइ शराब जॾहिं पीतल हुजेव त नमाज़ खे ई छॾे ॾियो। मक़सदु हीअ आहे त जॾहिं नमाज़ पढ़णी हुजे तॾहिं शराब न पीअंदा, माना नमाज़नि वारे वक़्त में शराब ख़तमु। ॿियनि टाइमनि ते पियो पर नमाज़ वारे टाइम ते न पियो, छो त नमाज़ पढ़ंदव शराब पीतल हूंदो त तव्हांजी तिलावत जेका हूंदी उहा माना में अॻिते पोइते थी वई त तव्हांजो अक़ीदो ईमान माना ग़लति थी वई त इबादत ई कोन थींदी। हाणे थोरी पाबंदी, पहिरीं आयत ॾिसो एतिरो रुॻो ज़हन साज़ी कई त बाबा फ़ाइदो बि आहे नुक़सान बि आहे, पर नुक़सान घणो, अहमियत निकिरी वई, ज़हन साज़ी थी वई। हाणे नमाज़ में थोरो ख़ासि वाक़ियो थी पियो, तिलावत जे लफ़्ज़नि जे अॻिते पोइते अचण जो। अल्लाह ताला फरमायो त नमाज़ में, नमाज़ वारे वक़्त में न पीअंदा कयो। आहिस्ते आहिस्ते वरी कुझु वक़्तु अॻिते हलिया, कुझु ज़मानो गुज़रियो, हज़रत उतबा बिन रबीआ ग़ालिबन या हज़रत कुतबियान बिन मालिक रज़ी अल्लाह ताला साहबी सगोरो आहे, उन पंहिंजे दौर में साहबनि सगोरनि जी दावत कई। उन जे दावत ते जॾहिं साहबी सगोरा आया, उते बि रवाज मुताबिक़ मानी खाधऊं, मानीअ खां पोइ महफ़िल लॻंदी, उन महफ़िल में शराब जूं प्यालियूं ॾिनियूं हुयूं, सभिनी पीतियूं, जीअं असां वटि चांहि ॾिनी वेंदी आहे।
पोइ हुन में हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी बि मौजूदु हो। उन महफ़िल में शेर शाइरी थी, हर कंहिं पंहिंजा पंहिंजा शेर चया। कंहिं हुस्न जमाल जी तारीफ़ कई, कंहिं पंहिंजे ख़ानदानी वॾे बहादुर माण्हूअ जी तारीफ़ कई, कंहिं पंहिंजे इस्लामी मुजाहिदनि जी तारीफ़ कई, कंहिं वरी जेको आहे कंहिं कमज़ोरनि जी कमज़ोरी बयानु करे उन जे मथां तनक़ीद कई। त हज़रत साद बिन अबी वक़ास जॾहिं पंहिंजो शेर शाइरी जो मक़ालो पेश कयो त हुन में कुझु अंसार साहबनि जे बारे में हज जा लफ़्ज़ चई वियो, कावड़ गुस्से जा, उन्हनि जे इज़त में थोड़ा जीअं कॾहिं कॾहिं कंहिंजी थोरी इंसल्ट कजे, थोरी इज़त में कमी कजे, अहिड़े क़िस्म जा शेर शाइरी में लफ़्ज़ चई वियो। हिकिड़ो अंसारी साहबी हो, उनखे कावड़ चई त असांजी वरी बेइज़ती थो करे। उठ जी चढ़ाबी पई, हेठीं चढ़ाबी कटींदा आहिनि त ॿ पासा थी वेंदा आहिनि। हिकिड़ो पासो चढ़ाबे वारो खणी करे वठंदो त तेज़ करे हणेसि दिमाग़ में हित लॻुसि, मरण खां बची वियो पर नुक़सानु ॾाढो थियुसि। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो, दांह खणी कयईं, साईं फलाणे साहबीअ जी दावत हुई उतबान बिन मालिक जी, उते असां महफ़िल लॻी, महफ़िल में मां शेर चया, शेर में मूंखे हिन फलाणे उठ जी चढ़ाबी आई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त शेर शाइरी बि थी, शराब बि थियो, हज बि थी, बदिलो बि थियो, नुक़सानु आहे। इहो सॼो शराब जे करे थियो आहे। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु सूरत अल-अनआम जी हीअ आयत नाज़िल फरमायूं, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान। हे ईमान वारो, शराब, जुआ, कुणा विझणु ऐं इहे जेके जुआ जा काना विझी करे फाल विझणु, इहे सभु जो सभु शैतानी अमल, इन्हनि खे मुर्गो ई छॾे ॾियो। हाणे इन्हनि टिनिनि आयतुनि जे वक़्फ़े वक़्फ़े सां नाज़िल थियण में 3 साल लॻा। 30 हिजरीअ में शराब मुकमल हराम थी वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मको छॾे मदीने आया आहिनि, हिकिड़ो साल थियो शराब जे अहमियत खे किरायो वियो। 2 साल में निमाज़ वारे टाइम ते शराब खे पाबंदी कई वई। 3 साल में उको मुको शराब हराम। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअ आयत क़ुरान पाक जी नाज़िल थी त शराब शैतानी अमल आहे, हिन खे मुगो ई ख़तमु करे छॾियो, हराम आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान फरमायो त बाबा शराब अॼु खां पोइ हराम आहे, शराब खे पंहिंजे अमल मां कढी छॾियो। हिकिड़ो साहबी सॻोरो ऐलान करणु लॻो, सॼे मदीने जे गलियुनि में ऐलान करणु लॻो त बाबा क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी वई आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त शराब अॼु खां पोइ हराम 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 ऐलान कंदो वियो। जिन जिन साहबनि जे घरनि में को लोटो हुयो, को चाॾो हुयो, को मटको हुयो, को प्यालो हो, सभिनी हारियो। किन त पंहिंजे घर खां ॿाहिरि कढी करे उहे थांव ई भञी छॾिया ॿाहिरि गलीअ में। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ऐलान खां पोइ माण्हुनि पंहिंजे घरनि मां शराब खणी करे गलियुनि में जॾहिं हारियो, एॾो शराब गलियुनि मां वहणु लॻो जीअं वॾी बरसाति वसंदी आहे त गलियुनि मां वाह वांगुरु पाणी वहंदो आहे, ईअं शराब पियो गलियुनि मां वहे। जॾहिं बि बरसाति वसंदी त पोइ उन शराब जी बू महसूसु थींदी उन्हनि गलियुनि मां, एॾो शराब वयो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो साहबी सॻोरो शाम खां आयो, तमामु तर पंहिंजो पैसो शराब ते ख़र्च करे शराब ख़रीद करे आयो त मदीने में वञी खपाईंदुसि। जीअं पहुतो तीअं ऐलान जी ख़बर पियसि त शराब हराम थी चुको आहे। अच्छा, आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि, साईं मां त सॼो सरमायो शराब ते लॻायो आहे हिन भेरे, हाणे छा कबो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमास हराम थी वियो आहे। साईं हराम थी वियो आहे। बिना सोच बिना फ़िक्र जे न हम न तुम खणंदे ई शराब जा मटका भञंदो उछलाए छॾिया। सॼी दौलत जेका ख़र्च चलाई शराब ते, सॼो पंहिंजो सरमायो ज़ाया करे छॾे। इहो हुयो अक़ीदो ऐं ईमान, इहा हुई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां वफ़ादारी, इहा हुई हुज़ूर जे हुक्म जी ताबेदारी। सभु कुझु पंहिंजो कढी छॾियऊं घरनि मां। हाणे शराब जॾहिं हराम थी वियो त क़ुरान पाक तरीक़ेकार हितां सेखारियो त जेका शइ माण्हुनि जी आदत बणिजी चुकी हुजे उहा फौरन माण्हूअ जी ख़तमु न थींदी आहे, उनखे आहिस्ते 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 ख़तमु कबो आहे। असांजे अॼोके दौर में को नस्वार जो आदी आहे, छॾाए ॾेखारियो,
को सिगरेट जो आदी आहे छॾाए ॾेखारियो, कोई शराब जो आदी आहे छॾाए ॾेखारियो, नथो छॾे। बीमारीअ में मरण था पर तब कोन था छॾनि। क़ुर पाक हिते बयानु करे तरीक़ेकार सेखारियो आहे जेका बीमारी जेको मर्ज़ इंसान जो अहिड़ो आहे जो इंसान उनजो आदी बणिजी चुको आहे, उनजी तरबियत तालीम कयो, पहिरियां उनजी ज़हन साज़ी कयो, पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे नफ़रत ॾियारियो, पोइ आहिस्ते आहिस्ते वक़्ती तौर ते उनखे उनजी पाबंदी लॻायो, आहिस्ते आहिस्ते जॾहिं पाबंद थींदो वञे पोइ उनजो मुर्गो ई उनखां उहा शइ कढी वेंदो, आदत उनजी ख़तमु थी वेंदी। बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां पुराणे ज़माने में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मुफ्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैहि मारिफ़ुल क़ुरान में लिखियो आहे त अमेरिका जे माण्हुनि जॾहिं ॾिठो त शराब पीअण जे करे असांजे माण्हुनि में मोगाइप वधंदी थी वञे, मोगा ममड़ा बुज़दिल शराब पीअनि था त पोइ दिलेर थी था बीहनि पर अकुल सां कमु नथा हलाइनि। शराब जे बुनियाद ते दिलेर थी जंहिंसां न आहे विढ़णु उन सां बि विढ़नि था, जेको कमु न आहे करणु उहो बि कनि था। जॾहिं शराब जो नशो हुननि खां लहे थो पोइ पछताइनि था, वॾो नुक़सानु थियो आहे। नतीजतन हुननि शराब ते पाबंदी आई, पर कीअं? इस्लाम जे इन जे कानून खे पहिरियां पढ़ियऊं, पोइ ॿुधऊं, पोइ सम्झऊं, पोइ हुननि पंहिंजो पूरो ज़ोर लॻायो, तमामु तर वसाइल इस्तेमालु कयऊं शराब जे पाबंदी लॻाइण ते। मीडिया जे ज़रिए, अख़बारात जे ज़रिए, रिसालनि जे ज़रिए माण्हुनि जे मथां दुकाननि ते पंफलेट लॻाए करे पाबंदी लॻाई वई, पोइ आहिस्ते आहिस्ते वञी करे सेनेट में कानून पास कयऊं, पोइ आइन जो हिसो बणायूं, पोइ मुल्क में बिल्कुलु शराब ते पाबंदी। हाणे पाबंदी त लॻी पर अमल 15 ॾींहंनि जे लाइ बि कोन थी सघियो। एॾा माण्हू आदी हुया, एॾा आदी हुया, हुकूमत खे मजबूर थी करे उहो कानून वापसि करणो पियो। त ॾिसो क़ुर पाक जेको तरीक़ेकार ॿुधायो आहे, 3 सालनि में शराब खे आहिस्ते 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 करे हराम कयो वियो। इतां निज़ाम सियासत बि इस्लाम जो मालूम थिए थो, मुस्लमान हुजे या आम मुस्लमान खां सवाइ ॿियो को इंसान आहे, रुगो इंसानियत न हुजे, जंहिं बि शइ जो आदी आहे आदत बनाए छॾी अथई, पोइ आदत हुनजी ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं हुनखे आहिस्ते 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 तदरीजी तौर ते हुनखां उहा शइ छॾाइबी। त ईअं ई बिल्कुलु जीअं कॾहिं कॾहिं को ॿार हूंदो आहे न, नंढो ॿार, उन ॿार खे माउ थञो कीअं छॾाईंदी आहे, आहिस्ते आहिस्ते, फौरन कोन छॾींदो आहे, आदी हूंदो आहे न, 2-2 सालनि जो थी वेंदो आहे, वॾो थी वेंदो आहे त बि कोन छॾींदो आहे, पोइ कीअं छॾाईंदी आहे, लुपरियूं ॿधंदी आहे, ईअं बि करे ॾींदी आहे। कॾहिं कॾहिं पुराणे दौर में छेणे जी ज़री बि ॿधंदा त जीअं हिनखे नफ़रत अचे त पोइ न पीए, या वरी का अहिड़ी खटी शइ बि ॿधंदा, लूणु बि हणंदा कॾहिं कॾहिं, या वरी पनीर पिसाए करे हुनखे कुटे हुनजो पाणी बि खटो खटो हणी पोइ थञ ॾींदा ॿार जी नफ़रत करे। आहिस्ते आहिस्ते इस्लाम हितां सेखारियो त ग़ैर इस्लामी रस्मूं ऐं रवाज जेके तव्हां में आहिनि उहे फौरन ख़तमु कोन थींदा, न जंग सां ख़तमु थींदा, न लड़ी ख़तमु थींदा, न के बैक वक़्तु फ़ैसिलो कयो त माण्हू हुन ते अमल कनि, आहिस्ते 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 अमल थींदो। त शराब हराम बि थी वियो, सहाबा किराम हुन ते अमल बि करे ॾेखारियो। क़ुर पाक निज़ाम सियासत ऐं क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि जे हर दौर जे हुक्मराननि खे, पोइ उहे अहले इल्म हुजनि, उलमा सां तालुक़ रखंदड़ हुजनि, या कानून सां तालुक़ रखंदड़ हुजनि, या सियासत सां तालुक़ रखंदड़ हुजनि, उन्हनि खे क़ुर पाक तालीम ॾेई वियो त जंहिं बि ॻाल्हि ते तव्हां अमल करणु चाहियो था ऐं उहा ॻाल्हि माण्हुनि में आदत बणियल आहे, उहा तव्हांजे फौरन कानून पास करण सां अमल में कोन ईंदी। आहिस्ते आहिस्ते तरबियत कयो, क़ुर पाक तालीम बि ॾेई वियो, सुवालनि जो जवाब बि ॾेई वियो, सियासी माहौल बि सेखारे वियो, तदरीजी तौर ते तालीम बि ॾेई वियो। खोड़ सारा ॿिया बि मसाला हिन जे अंदरि रखियल आहिनि, अगरि उन्हनि सभिनी खे बयानु कबो त वक़्तु घणो लॻंदो। इक्तिफ़ा थी कजे हिन ॻाल्हि ते त अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक खे नाज़िल करण में जेके हज़ारों हिकमतूं रखियूं आहिनि, ज़रूरी न आहे त उहे असांखे सम्झ में अचनि। कुझु सम्झ में ईंदियूं बि, कुझु सम्झण जी कोशिशि कंदासीं त बि कोन ईंदियूं। क़ुर पाक जो हक़ीक़ी मुकमल कामिल ऐं आला क़िस्म जो इल्मु जेको आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि, उनखां पोइ सहाबा किराम वटि, उनखां पोइ ताबईन वटि, उनखां पोइ तबो ताबईन वटि, ईअं जीअं पोइ तीअं क़यामत ताईं क़ुर पाक जो इल्मु हलंदो, पर आहिस्ते आहिस्ते तक़वा इल्म में कमी थींदी वेंदी। जीअं ट्रांसफार्मर जे अंदरि बिजली तेज़ हूंदी आहे, जेको हुनजे वेझो कनेक्शन हूंदो आहे हुन में वधीक करंट हूंदो आहे, जेको जेतिरो परे थींदो वेंदो ओतिरो करंट खां परे थींदो वेंदो। असांजो ईमान कमज़ोर, तालीम बि कमज़ोर। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांजे ईमान खे बि मज़बूत बनाए, महफ़ूज़ बि बनाए, ऐं अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।